खैरपुर मिर्ज़ मां रिपोर्ट रियाज़ हुसैन जी नारे जा अल्ट्रा तकरार फ़ैसिलो। पाकिस्तान पीपल्स पार्टी (MNA) सैयद जावेद अली शाह जिलानी जी कोशिश सां तालिक़े कंगरी में अल्ट्रा ऐं नारे जा बिरादरी में ॿिनि ख़ूननि जो निबेरो धुरियूं खीर खणनि। फ़ैसिलो MNA सैयद जावेद अली शाह जिलानी जी रिहाइशगाह ते थी गुज़रियो। खैरपुर जी कंगरी तालुक़े में 1 साल खां नारेजा ऐं अल्ट्रा बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में हलंदड़ खूनी तकरार जो निबेरो जिलानी हाउस खैरपुर में थी गुज़रियो। क़त्ल थियल नारेजा बिरादरी जे ॿिनि ॼणनि असलम पुट सरवर नारेजो ऐं सिराज अहमद पुट अनवर नारेजो अल्ट्रा बिरादरी मथां खून साबित। फ़ैसिले में ॿिनि खूननि जो अल्ट्रा बिरादरी मथां मजमूई तौरु 75 लख ॾंड मुक़ररु कयो वियो। अल्ट्रा बिरादरी मथां फ़ैसिले में ॿिनि खून साबित थियण ते 50 लख ऐं क़त्ल करण वक़्ति मालिकनि खे न ॿुधाइण ऐं नज़रअंदाज़ करण सबबि 40 लख इज़ाफ़ी मजमूई 90 लख ॾंड रखियो वियो। फ़ैसिले में नारेजा बिरादरी जे सरदार हुसैन बख्श नारेजो ऐं साहिब खान नारेजो थॾे जो मान रखंदे अल्ट्रा बिरादरी पारां मिन्नत करण ते 15 लख मौक़े ते माफ़ करे 75 लख ॾंड रखियो वियो। मौक़े ते अल्ट्रा बिरादरी जे माण्हुनि 5 लख रुपया जमा कराया। ॿई रक़म 3 क़िस्तनि में अदा कई वेंदी। अॻिराई कंदड़ ख़िलाफ़ 50 लख ॾंड मुक़ररु कयो वियो।